जी नाज़रीन, सिठारजा में सोशल तंजीम तरफा इलेक्शन में औरतुन के वोट ॾियण में पेश ईंदड़ ॾुखियाईनि बाबति सेमिनार मुनक़िद कयो वियो। इन हवाले से पेश आहे आशिक हुसैन जी ये रिपोर्ट। समाजी तंजीम इंसान दोस्त सोशल ऑर्गेनाइजेशन तरफा फ्री एंड फेयर इलेक्शन नेटवर्क के ताउन से इलेक्शन में माज़ूर औरत वोटरन के पेश ईंदड़ रुकावटुनि बाबति सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें वॾी तादाद में मर्दनि, सिविल सोसाइटी के नुमाइंदनि, सियासी पार्टी के अॻवाननि, वकीलनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार के खिताब कंदे अॻवाननि चयो त पोलिंग स्टेशन ते औरतुनि, ख़ासि तौर ते माज़ूर औरतुनि खे वोट ॾियण में तमाम घणी ॾुखियाईयूं पेश अचनि थियूं। उन रुकावटुनि खे दूर करण लाइ असांजे सियासी पार्टियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। उहे जेकॾहिं मतिलबु उथण विहण में लाचार आहिनि त असां उन्हनि जी वञी सपोर्ट करे ऐं उन्हनि खे हौसलो अफ़जाई ॾियूं त हू वोट जीअं सुकून सां ॾेई सघनि। व्हील चेयर हूंदी आहे, उन जी फराहमी न करे सघंदा आहियूं। असांजी कोशिशि इहा आहे त हीअ अॼु सखर रीजन ऐं शहीद बेनज़ीराबाद रीजन जे हिन इलेक्शन मुहिम खां पोइ शुरूआति आहे त उते जेके माज़ूर तबक़नि ऐं ख़ासि करे औरतुनि सां इलेक्शन के वोट कास्ट करण जे दौरान जेके तकलीफ़ूं अचनि थियूं, लीगल राइट आहे। जॾहिं लीगल राइट हो इस्तेमालु करण में वेंदो आहे त पोइ हुते पोलिंग स्टेशन ते कॾहिं भीड़ थींदी आहे, कॾहिं कहिड़ी पार्टी जो माण्हू, कॾहिं कहिड़ी जो चवंदो आहे न बाबा पोइ हिते के माज़ूर खे तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे ऐं माज़ूर पंहिंजो कॾहिं कई माज़ूर वोट कास्ट कोन कंदा आहिनि, के वरी मजबूर थी वापसि पोलिंग स्टेशन तां हलिया वेंदा आहिनि। उन टीम सां गॾु आशिक हुसैन, धरती टीवी, सेठारजा।